अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अनदर व्लॉग। तो जो है अज वीडियो बनाने जो मकसद मुझे यो है असां जो है व्हाट्सएप ते सिंध यूट्यूबर जे नाले सां एक ग्रुप ठाहियो आहे, जंहिंमें जो है तकरीबन जेकॾहिं को न्यू यूट्यूबर्स आहे या जंहिंजो यूट्यूब चैनल है वो असांखे हिन ग्रुप ते जॉइन कर सके तो, जी असां पंहिंजे चैनल सां गॾु जेको आहे दोस्तनि जा चैनल भी ग्रो करे सघूं ऐं जेको आहे यूट्यूब ते पंहिंजा वीडियोस वायरल कर सघूं। तो हिन ग्रुप जो मकसद जो है तो एक ॿिए सां मसला मसाइल शेयर करना है और एक ॿिए की मदद करना है। जेकॾहिं तव्हां भी इन ग्रुप जो हिस्सो थियण चाहियो था तो लिंक जो है मूँ डिस्क्रिप्शन में दी छी है, तव्हां उन ते क्लिक करे असांजो ग्रुप जॉइन कर सको था। इन ग्रुप के ज़रिए जो है असां जेका आहिनि पंहिंजा मसला मसाइल शेयर कर सकूं था ऐं हीउ जेको ग्रुप है अॻिते हली जेको आहे हिकु यूट्यूबर्स की टीम जोड़ींदो, जीअं असांजा वीडियोस जेका आहिनि वायरल थी सघनि ऐं जेका असांजा चैनल्स आहिनि यूट्यूब ते वो जल्दी में ग्रो कर सघनि। दोस्तों जेकॾहिं मां चाहियां तो पंहिंजो चैनल जो है 8-10 हज़ार में मोनिटाइज कराए सघां थो, पर जेको आहे त मां हिकिड़ी जेको आहे पंहिंजी सक्सेस स्टोरी जेको आहे ठाहिणु चाहियां थो। त मां जेको आहे यूट्यूब ते मेहनत करे जेको आहे अॻिते वधणु चाहियां थो, पंहिंजो जेको आहे रियल तरीक़े सां कमु कयूं ऐं जेको आहे पंहिंजे चैनल्स पंहिंजे वीडियोस के ऐं सुठे कंटेंट के अॻिते वधायूं। दोस्तों मूं कुछ यूट्यूबर ॾिठा आहिनि जेके जेको आहे पंहिंजे शुरूआती वीडियोस बहितरीनु ठाहिनि था, पर जेको आहे त उनजो चैनल ग्रो नथो करे त हू मायूस थी जेको आहे त यूट्यूब खां हलिया वञनि था। पर जेकॾहिं तव्हां हिन ग्रुप में शामिल थींदा वे त जेको आहे असां जेको आहे तव्हांजो साथ जेको आहे कंटिन्यू निभाईंदासीं। त पोइ जेको आहे जल्दी कयो, ही ग्रुप फुल न थी वञे त पोइ जल्दी जल्दी असां शामिल थियो। ग्रुप व्हाट्सएप जो लिंक जेको आहे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, तव्हां जेको आहे क्लिक करे असांजो ग्रुप जॉइन करे सघो था। दोस्तों जेकॾहिं ही वीडियो तव्हांखे जेको आहे पसंदि आई हुजे, वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं इजाज़त ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।